चङो थियो जो उछले छॾियमि, न त मुंहिंजा बि ला निकिरी वञनि हा। प्यारा साथियो, हिकु भेरे वतायो फ़क़ीर कंहिं भर वारे ॻोठ ॾांहुं थे वियो। साथियो, वाट ते सिज बि लही वियसि ऐं मथां राति बि पई। ऐं वताए जे खीसे में 1 रुपयो पिणु पियल हो। सो साथियो, उन रुपये जे करे वताए खे अची डपु लॻो त मतां हिन रुपये जे लाइ मूं ते को हमिलो न करे विझे ऐं मूंखे हलाक न करे विझे। सो अहिड़े डप खे ख़तमु करण जे लाइ वताए सोचियो त छो न अहिड़ी डप वारी शइ मां ई जिंद छॾाइजे। त साथियो, पोइ वताए हिन रुपये खे कढी हिकु किरड़ जे पाड़ में उछलाए पाण हलियो वियो। प्यारा साथियो, जॾहिं सुबुह जो के धनार उतां अची लंघिया त उन्हनि जी नज़र उन चमकंदड़ शइ ते पई ऐं चमकंदड़ रुपये ते जॾहिं नज़र पियनि त पंहिंजो माल छॾे अची रुपयो खयाऊं। साथियो, पोइ त उन धनारनि दिलि में सोचियो त लाशक हिते का वॾी दौलत पुरियल आहे ऐं बसि पोइ त अची कुआड़ियुनि जा वारो वार कयाऊं। आस पास जा जेकी बि वण हुआ सभई पाड़ो पटे ॿाहिरि कयाऊं, पर ॿियो मिड़ेई थियो ख़ैर। हो ई उहो हिकिड़ो रुपयो जो वताए उछलायो हो, सो नेठि उहे खणी धनार रवाना थिया। साथियो, ॿिए ॾींहुं जॾहिं वतायो फ़क़ीर अची उतां मटियो ऐं वणनि सां थियल वैल खे ॾिसी चवणु लॻो त चङो जो उन खुटके खे उछले छॾियमि, न त हिननि वाणनि वांगुरु मुंहिंजा बि ला निकिरी वञनि हा। तो साथियो, उमेद आहे त तव्हांखे हिन किसे जो मक़सदु समझ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।